दोस्तों असांजे विच में आहिनि मशहूरु ड्रामा डायरेक्टर जूली तेजवानी, जेके उल्हासनगर महाराष्ट्र में रहंदा आहिनि ऐं केतिरी हिननि जी लंबी जर्नी आहे। जूली जी, कहिड़े साल तव्हां शुरू कयो नाटकनि में क़दम रखियो? फेस्टिवल्स में कॉम्पिटिशन्स में पार्टिसिपेट करणु मूंखे लॻे थो मां 93 खां कयो आहे। 1993। यस ॾाढो अरसो थी जी। वियो। पहिरियों कहिड़ो तव्हांजो सिंधी नाटक हुयो? शलधीअर ॼमन। शलधीअर ॼमन, इन ते फिल्म बि ठही आहे त हा साॻी स्क्रिप्ट आहे? न अच्छा, न डिफरेंट। हा, मुंहिंजी हिकु फ्रेंड हूंदी हुई जेका प्रोफेसर हूंदी हुई कॉलेज में, ऐं उन पंहिंजो लिखियो हुयईं नंढो नाटक ऐं उहो असां प्रेज़ेंट कयो होसीं। हींअर तव्हां 2 साल पहिरियां असांजे शहीद हेमू कालाणी जी बर्थ सेंचुरी हुई, तव्हां शायदि कोई लाइट एंड साउंड शो सां गॾु हिकिड़ो ड्रामा, हिकिड़े नए नमूने हिकु इनोवेशन हो तव्हांजो। जी बॉम्बे में बि मां उनजो शो ॾिठो हुयो, ॿियनि जी शहरनि में बि थियो हूंदो। जी। त उहो उन में केतिरे ड्यूरेशन जो उहो नाटक आहे? कलाक जो नाटक आहे उहो। कलाक जो। हा, उहो मां तव्हांखे हिकु फ़ख़ुर वारी ॻाल्हि ॿुधायां सिंधी रंगमंच जी। त असां जेको ट्रेंड खणी आया आहियूं लाइव ऐं शूट नाटकनि जो, हा, रिकॉर्डेड मिक्स, जंहिंमें असां लाइव बि प्रेज़ेंट कंदा आहियूं ड्रामो ऐं गॾु गॾु शूट बि हूंदो आहे। माना स्टोरी खे अॻियां वधाईंदड़ असां सीन्स पहिरीं शूट करे रखंदा आहियूं। ऐं फ़ख़ुर जी ॻाल्हि इहा आहे कि इहो ट्रेंड असां 2009 में खणी आया हुआसीं ऐं असां खां पोइ अनुपम खेर खणी आयो आहे। वाह वाह। उन्हनि जो नाटक हुयो मेरा वो मतलब नहीं था। हा, उन्हनि में हुननि ईअं इस्तेमालु कयो हुयो त शायदि उन्हनि सां गॾु मूंखे लॻे थो अनुपम खेर जी सां मसाबा जी मम्मी केरु आहे? मसाबा जी मम्मी नीना गुप्ता। नीना गुप्ता जी। नीना गुप्ता जी ऐं अनुपम खेर कंदा हुया। त उहे हाणे ॻाल्हाइनि था ऐं उन्हनि जो फ्लैशबैक छा हूंदो हुयो उहो उन्हनि शूट करे LED वॉल ते ॾेखारींदा हुया। ऐं असां 2009 में इहो ट्रेंड पहिरीं खणी आया आहियूं सुहिणा सिंधी में। वाह वाह जी। ॾाढो सुठो एक्सपेरिमेंट आहे। तव्हां हींअर अनुपम खेर जो नालो खयों ऐं उहे बि फिल्म सां गॾु थिएटर सां उन्हनि शुरूआति कई हुई। त उन्हनि जो हिकिड़ो अञा मशहूरु प्ले आहे कुझु बि हो सकता है। कुछ भी हो सकता उन है। तर्ज़ ते तव्हां सिंधीअ में काई तयारी कई आहे या कुझु अहिड़ो आइडिया आहे तव्हां करणु चाहींदा कॾहिं? ज़रूरु करणु चाहींदसि कि अगरि ईअं कुझु आहे जेको मूंखे ईअं इंस्पायर करे। ऐं छो त न सिंधी रंगमंच ते मूंखे हमेशह इहा ख़्वाहिश हूंदी आहे कि नाटक नृत्य नाटिकाऊं अहिड़ा खणी अचूं जेके सिंधी रंगमंच खे फ़ख़ुरु ॾियाराइनि ऐं कुझु नओं खणी अचूं एवरी टाइम। त अगरि हुन में अहिड़ी काई ॻाल्हि आहे त मां ज़रूरु इंट्रस्ट खणंदसि। तव्हांखे दादा सुंदर रंगनाणी नाटक सम्मान बि मिली चुको आहे जी 2023 में जी। ऐं असांखे बि ख़बर आहे त तव्हां हिकिड़े क़ाबिल डायरेक्टर खे जे रूप में तव्हांजो सिलेक्शन थियो ऐं तव्हां हींअर बि 2025 में भोपाल आया आहियो। त इहो ई ड्रामा फेस्टिवल आहे जेको अगनाणी साहिब जी यादि में थींदो आहे ऐं 3 साल आहे। हिन दफ़े तव्हांजो कहिड़ो प्ले थी रहियो आहे? आर्टिफिशियल इंटेलिजेंस। आर्टिफिशियल इंटेलिजेंस। हाँ जी। इहो त बिल्कुलु नओं अखर आहे। हाँ। नई जनरेशन खे तव्हां हाँ। कनेक्ट करे वरितो। नाटक भले पुराणो आहे पर ॾाढो उन वक़्त में बि आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी ॻाल्हि कयल आहे जेको त पाण अॼु वाधारे जे रूप में असांजे साम्हूं आयो आहे। ऐं ॾाढो ट्विस्ट भरियो नाटक आहे जंहिंजा असां काफ़ी 15-18 शोज़ पहिरीं करे चुका आहियूं पर भोपाल में न थियो आहे। इन करे असां हिन दफ़े फेस्टिवल में इहो खणी आयासीं। जूली जी, इहा त सुठी ॻाल्हि आहे। बिल्कुलु नओं टॉपिक आहे ऐं नए नमूने तव्हां पेश कंदा ज़रूरु। ऐं तव्हांजा सभु नाटक हिट थिया आहिनि, सभु पॉपुलर थिया आहिनि। त असांजा सिंधी असोलुकी नाटक घटि था अचनि जेके ओरिजिनल ट्रांसलेशन वधीक आहिनि। त इन ॾिस में छा थियणु खपे? मूंखे ॾिसो, मां इहा मुंहिंजी गुस्ताखी आहे, चइबो कि मुंहिंजी बदनसीबी आहे जो मां सिंधी साहित्य ॾाढो घटि पढ़ियो आहे। इहा ॻाल्हि मां हर हंधि चवंदी आहियां। इहो मां पंहिंजो सिंधी साहित्य जॾहिं मां रिटायरमेंट वठंदसि टोटली त मां पढ़ंदसि ज़रूरु ऐं उन मां कुझु मूंखे मिलियो त मां ज़रूरु कंदसि। पर मूंखे जेतिरो नॉलेज आहे सिंधी साहित्य जे बारे में, सिंधी साहित्य असांजो डेफिनेटली सुठो हूंदो छो त मां पढ़ियो न आहे त मां इन करे कुझु चई नथी सघां। पर जेको अॼुकल्ह असांखे ट्रेंड में खपे न, या मां जेको शुरूआती खां कयो आहे, असांजे सिंधी नाटकनि में ट्विस्ट कान्हे जी। ऐं अॼुकल्ह हर ऑडियंस खे न ट्विस्ट खपे। हिकु अगरि सिंपल नाटक शुरू थियो ऐं सिंपली नमूने ख़तमु थी वियो, स्टोरी हूंदी, इमोशन्स हूंदा, सभु कुझु हूंदो, पर सिंपल नमूने शुरू थियो ऐं सिंपल नमूने ख़तमु थी वियो त उहो मूंखे अलाए छो एक्साइट न कंदो आहे। इन करे शायदि मां सिंधी असलूकनि नाटकनि खे हथु न लॻायो आहे। पर ज़रूरु उहो दौरु ईंदो जी। जॾहिं मंगाराम मलखाणी साहब ऐं ॿिया असुल जा अदीब ऐं
हिदायतकार सुठा जी। नाटक खणी आया। हा उन टाइम टेलीविज़न ऐं ॿियो सोशल मीडिया सिनेमा इंडस्ट्री कोन डेवलप थी हुई एतिरी, जी त उहा ॻाल्हि आहे त उहो गोल्डन हिकिड़ो जेको दौरु हुयो। जी पर उहो जॾहिं बि मोटंदो जी त उन में तव्हां जहिड़े डायरेक्टर्स जी बि पार्टिसिपेशन रहंदी। ज़रूरु। मूंखे जूली जी हिकु ॻाल्हि ॿुधायो त जी जीअं स्टेज जे डेकोरेशन ऐं कास्ट्यूम्स जे लिहाज सां बि जी सिंधियत केतिरो असां प्रिज़र्व करे सघूं था, या उन में अञा तव्हांखे लॻंदो आहे कोशिशि थियणु खपे? काफ़ी थियणु खपे, काफ़ी थियणु खपे। मूंखे त हिकु आइडिया सम्झ में ईंदी आहे, जीअं नागपुर शहर आहे, रायपुर आहे छत्तीसगढ़ में, या जिते असांजा सुठा पॉलिटिकल असांजा लीडर्स आहिनि सिंधी ऐं कमु करे था सघनि, त असांखे हिकु तव्हां दादा जशन वासवानी जिन जो दर्शन ॾिठो आहे, हा अहिड़े नमूने असांखे सिंधियुनि जी हिकु म्यूज़ियम ठाहिणु खपे, जंहिंमें असांजो सॼो इतिहासु हुजणु खपे, जंहिंजी हिकु झलक असां ठाही हुई। तव्हां अगरि सुहिणी सिंध हा जो असांजो हिकु प्रोजेक्ट जो नालो ॿुधो हुजे, त असां सॼी सिंध खणी आया हुआसीं हुते, ऐं सिंध जा सभु एलिमेंट्स आहिनि जेके उहे असां 3D में ठाहिया हुआसीं। त उहो असांजो सम्झो प्रोजेक्ट जे बजट जे हिसाब सां ओतिरो कमु कयो आहे। अगरि करोड़नि में कंहिं पॉलिटिकली हितां अचे थो, हेड मिले थी, त उहो असांखे हमेशह जे लाइ हिकु परमानेंट हिकु असांजी म्यूज़ियम हेरिटेज हेरिटेज ठाहे रखणु खपे असांजे इंडिया में। पोइ भले असां हिंद में सिंध ठाहियूं, वॾी ॻाल्हि आहे। वॾी ॻाल्हि आहे, त उहो हिकु असांखे प्रोजेक्ट करणु खपे कंहिंखे न कंहिंखे अॻियां अची करे। जूली जी हाणे ख़्वाहिश त रहंदी आहे आर्टिस्ट जी बि ऐं जी। डायरेक्टर्स जी बि रहंदी आहे, पर उन्हनि खे पूरो करण में घणाई बैरियर्स हूंदा आहिनि। राइट उन्हनि खे बि अलॻि करिणो पवंदो आहे ऐं कम्युनिटी खे जोड़े करे जोड़े उन्हनि जे कोऑपरेशन सां घणो कुझु करे सघिजे थो। राइट जूली जी हिकु ॻाल्हि तव्हां ॿुधायो त सिंधी थिएटर में तव्हांजा जेके आइडियल रहिया हूंदा, मां त शायदि जेका मुंहिंजी ॼाण आहे एस पी मेघाणी साहिबु जो तव्हां नालो ज़रूरु खणंदा जी ऐं उनखे ई तव्हां अॻिते ट्रेडिशन खे वधायो आहे। जी त अॼु उन्हनि जी जेका नाटक शैली हुई उहा केतिरी